नाज़रीन, सिंध के मुख़्तलिफ़ हिस्सनि में गड़े सां बरसात पई आहे। गड़ो छा थींदो आहे ऐं गड़े सां बरसात वक़्तु माण्हू खे छा करणु घुरिजे, इन हवाले सां पेश आहे हीअ रिपोर्ट। गड़ो ऐं मींहुं साॻे नमूने ककरनि मां वसनि था। ॿिन्ही में फ़र्क़ु इहो आहे त आम मींहं में पाणी वसे थो ऐं गड़े वारे मींहं में बर्फ़ जा नंढा नंढा गोला आसमान मां किरनि था। साइंसी माहिरनि मूजिबि ककरनि में मौजूदु पाणी जा फुड़ा ॿुड़ी गर्मी पद ते ॼमी वञनि था, जेकी मींहं सां गॾु पश्चिमी गोलनि जी सूरत में धरती ते किरंदा आहिनि। आसमान मां किरंदड़ बर्फ़ जे ॻंढनि खे गड़ो चइबो आहे। गड़े जी साइज़ वॾी या नंढी थी सघे थी, जंहिंखां बचणु घुरिजे। ख़ासि करे नंढनि ॿारनि खे गड़ो मथे में लॻण जी सूरत में नुक़सान बि थी सघे थो, तंहिं करे एहतियात लाज़मी आहे।